अॼु को एहतजाज यूनाइटेड पार्टी जो जेको सिलेक्ट फरंगी तरफ़ां जेको रखियो वियो मुसलसल सिंध सां वफ़ाक़ जूं जेके नाइजाइज़ूं आहिनि वफ़ाक़ जूं जेके ॾाढायूं आहिनि ख़ासि करे सिंध जे बेटनि ते सिंध जी ज़मीन ते जेको वफ़ाक़ जो जेको नाइजाइज़ कब्ज़ो आहे उन जे ख़िलाफ़ मुसलसल जेका सिंध यूनाइटेड पार्टी जी जुदा तलबी एहतजाज हलनि था पर सॼी सिंध जे अंदरि एहतजाज अॼु असां पंहिंजे सिलेक्ट फरंगी तरफ़ां चकराकोट खां जेको रैली कढी करे नासिर चंद ते पहुता आहियूं अॼु जेको असां एहतजाजनि जेको पैगाम ॾियूं था त वफ़ाक़ खे घुर्जे त सदारती ऑर्डिनेंस पंहिंजो वापसि वठे जेकॾहिं ऑर्डिनेंस जेको उहो वापसि नथो वरितो वञे जेकॾहिं बेटनि तां जेका कब्ज़ा ख़तमु नथा कया वञनि त ॿी सूरत में जेकॾहिं हिन एहतजाजनि जे शुरू जेकॾहिं उहे वफ़ाक़ जेको कब्ज़ो ख़तमु नथो कयो वञे त असीं SUP तरफ़ां जेको आहे सिंध जे अंदरि मार्च बि कंदासीं त वफ़ाक़ खे घुर्जे त पंहिंजो ऑर्डिनेंस वापसि वठे न त ई असां एहतजाज जेका जारी रहंदा ऐं हिन शहर सां पंहिंजी जाइ